अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। आदेसी आदेश हितां करे हलिया, कापड़ियन कल्ब में कयो डुराणो ॾेस, वैरागी नओ वेस रावल ढके रमिया। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजो ही आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 25 अगस्त 2024 आचर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अव्हांजी ख़िदमत में हाज़िर अव्हांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारे। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त जित हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जाखोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लाऊं लही सघनि। अॼु जिते सिंध सोगवार आहे उते दुनिया जी कुंड कुड़छ में रहंदड़ सिंधी सोगवार आहिनि, छो त सिंध खां सिंध जो बीजल विछड़ी वियो आहे। जी हा, बीजल सिंधी लाॾाणो करे वियो आहे। बीजल सिंधी जे विछोड़े ते रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पारां रेडियो जी समूरी सत्ता, रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे सरवाण इमदाद ओढो सुमेत असां सभिनी पारां न सिर्फ़ सिंध वासियुनि पर दुनिया जी कुंड कुड़छ में रहंदड़ बीजल जे समूरनि ॿुधंदड़नि सां ताज़ियत करियूं था ऐं धणी दर दुआ आहे त शाल जन्नतुल फिरदौस में मालिक खेसि जॻह अता करे। अॼु असीं सोच वीचार जे सफ़र में नामियारे क़ौमी रागी बीजल सिंधी खे भेटाउनि जा गुलाब आछींदासीं। हूअ उन धरती जो बीजल हो जेका धरती न त हाण ॾियाच पैदा थी करे न वरी सुरनि ते सिर ॾियण वारे दस्तूर खे वरनाए थी, पर पोइ बि हुन हक़ जा नारा थे मारिया ऐं चयो थे, चओ जेसीं चंड आकाश चुमे ऐं धरती खे विश्वास चुमे, मां तेसीं तो में ॻाईंदुसि। सिंध जी कुंड कुड़छ में थींदड़ क़ौमी काजनि खां वेंदे सन जे स्टेज ताईं हुन जो आवाज़ क़ौमी कारकुननि खे जाॻाईंदो रहियो ऐं हूअ कीअं रहां जलावतन खां वेंदे सिंध मुर्के पई ताईं अनेक अमल गीत ॻाईंदो रहियो। हूअ जंहिंजो नालो त सूफ़ी ख़ालिद महमूद ख़ासखेड़ी हो, पर दुनिया खेसि अब्दुल वाहिद आरिसर जे ॾिनल नाले बीजल सिंधी जे नाले सां सुञाणे थी। कैंसर जहिड़े मर्ज़ सां छेड़ींदे छेड़ींदे हुन काल सुबुह पसाह पूरा कया ऐं टॾे मोहम्मद ख़ान जी मिटी में मिटी ओढ़े सुम्ही पियो। जिया जियारन मथां ऐं जान सारन मथां मंज़िले इश्क जे चंड तारन मथां काकजी हर कंधीअ जे किनारनि मथां दुश्मने सिंध खे फाही सुरके पई, सिंध मुर्के 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 पई। तुंहिंजे हीरनि ऐं मोतियुनि जी छोली ॾिसी, सिंधी ॿोली जी लबड़नि ते लोली ॾिसी। तुंहिंजे हीरनि ऐं मोतियुनि जी छोली ॾिसी, सिंधी ॿोली जी लबड़नि ते लोली ॾिसी। गर्दिशे वक़्त जी पिरोली ॾिसी, सरज़मीने वतन प्यार परखे पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई, सिंध मुर्के पई। कंहिंजे रंगे हिना जो ही सभु नूर आ, नरगिसे नेण जी कात ही घूर आ। कंहिंजे रंगे हिना जो ही सभु नूर आ, नरगिसे नेण जी का
त ही घूरवा कंहिंजे गीतनि जी छोली जो ही पूरवा कंहिंजे नगमे ते दिल मुंहिंजी रखे पई सिंध मुर्के 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 पई हाण को भी न आजो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जुतारूं खसे हाण को भी न आजो बहारूं खसे घोट तुंहिंजे तंबूरे जुतारूं खसे कोई ओठी उठन जूं महारूं खसे मंजिले इश्क मजनू खां छिरके पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई हा ऐ मुंहिंजे तख़य्युल जा ऐ मजबी शाल ज़िंदा हुजी शाल सन में वसी बुलबुले दिल नरो रक्स में आज़मी चंड चोड़ी जियां सिंध जरके पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई जिय जियारन मथा जान सारन मथा मंजिले इश्क जे चंड तारन मथा काक जी हर कंधीअ जे किनारन मथा दुश्मने देश खे फा सुरके पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई बीजल अखियूं छा पुरियूं ॼण सोगवारनि जा नवां सिलसिला साम्हूं अची विया ऐं सॼी सिंध रोई पई हिकु पासे आसमान मां बादल थे उठा त ॿिए पासे अखियूं आब हारे रोई थे पयूं हूअ सिंध जो उहो कलाकार रागी हो जंहिं पंहिंजे आवाज़ खे कॾहिं साज़नि जो मुहताज न बणायो जीअं जहिड़े हाल में बि हूंदो हो तॾहिं ॻाईंदो हो सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई तॾहिं न सिर्फ़ु हाल ताड़ियुनि सां गूंजी उथंदा हुआ पर सुतल ज़मीर बि ॼण त जागी पवंदा हुआ हूअ जेको न सिर्फ़ु सिंध जो आवाज़ हो पर सिंधी मसलूम माण्हुनि जो आवाज़ पिणु बणियल रहियो हुन क़ौमी तराने खे एॾी ख़ूबसूरती सां ॻातो जो ईअं लॻंदो हो ॼण शेख यास सिंध जो क़ौमी तरानो बीजल जे आवाज़ लाइ लिखियो हुजे बीजल जंहिंखे सुञाणप सिंध मुर्के पई कलाम ॾिनी बुलबुल खोरवाही जो उहो गीत अॼु बि क़ौमी काजनि में गूंजे थो हाण तोड़ जो साॻियो ई गीत बीजल जे आवाज़ में वरी बि गूंजंदो रहंदो पर न हूंदो त सियासी समाजी सकाफ़ती मिड़ाकनि में उहो बीजल सिंधी न हूंदो जंहिंखे ॿुधी ॼण त दिलियूं बि झूमी पवंदियूं हुयूं बीजल सिंधी बाबति ख़ूबसूरत लेखक आज़म भट्टी लिखियो जिया जियारन मथां जा निसारन मथां मंज़िल इश्क जे चंड तारन मथां काक जी हर कंधी जे किनारन मथां दुश्मन सिंध खे फाई सुरके पई सिंध मुर्के पई सिंध मुर्के पई सिंध जे बहितरीन शाइर बुलबुल खोरवाही जे मथी शाइरी खे सिंध जी झर झंग में पहुचाए क़ौमी सुजागी जे फैलाव वारे सफ़र में पंहिंजी कला वसीले सिंध ऐं सिंध खां ॿाहिरि लखें दिलनि में क़ौमी जज़्बो पैदा कंदड़ सिंध जो क़ौमी कलाकार बीजल सिंधी हमेशह लाइ मोकिलाए वियो सिंध पंहिंजी ज़ख़्मी मुल्क जूं सदाऊं ॾींदड़ हिकु आवाज़ खां सदाईं लाइ महरूम बणिजी वई नाम्यारे रागी बीजल सिंधी जो असुलु नालो सूफ़ी ख़ालिद महमूद वल्द सूफ़ी उस्मान अली ख़ासकेली आहे संदसि जनम 2 फरवरी 1963 ते टंडे अलहियार में थियो संदन असल ॻोठ कोट मीर जान मोहम्मद रोशनाबाद तालको डिगड़ी ज़िलो मीरपुर ख़ासि आहे बीजल सिंधी प्राइमरी जी तालीम टंडे मोहम्मद ख़ान जी भट्टी मोहल्ले स्कूल मां मैट्रिक बॉयज़ हाई स्कूल टंडे मोहम्मद ख़ान मां इंटर मीर ग़ुलाम अली टालपुर गवर्नमेंट बॉयज़ डिग्री कॉलेज
टंडे मोहम्मद ख़ान मां पास कयूं। संदसि वालिद रेवेन्यू खाते में मुलाज़िम हो। उन जे बावजूदि बीजल सिंधी बालक पिणी खां चणा खपाए ॿारनि जूं शयूं विकिरो करे पंहिंजो ऐं पंहिंजे निडड़नि भाइरनि जी पढ़ाई जो ख़र्च पूरो कंदो हो। खेसि निंढे हूंदे खां इल्मी अदबी सरगर्मियुनि समेत राग जे शोबे सां दिलचस्पी हुई, जंहिं मुंहिंजे सियासी शऊर खे उभारियो ऐं हू सिंध में क़ौमपरस्ती वारी सियासत सां सलाहड़जी वियो। राग जी सिख्या पिणु वरिताई। शेख अयाज़, उस्ताद बुखारी, नियाज़ हुमायूनी, इमदाद हुसैनी ऐं बुलबुल खोरवाही, हलीम बागी ऐं ताज जोए जे केतिरनि कलामनि जूं पाण धुनूं ठाहे ॻाईंदो रहियो। 1981 में संदसि आवाज़ खां मुतासिर थी सिंध जे नामियारे दानिश्वर ऐं क़ौमपरस्त अॻवान अब्दुल वाहिद आरिसर संदसि नालो बीजल सिंधी रखियो ऐं खेसि साईं जीएम सैद सां मिलायो। हूअ जीए सिंध लतीफ़ संगत हैदराबाद डिवीज़न जो पहिरियों डिवीज़नल ऑर्गेनाइज़र मुक़ररु थियो। बीजल सिंधी 17 अक्टूबर 1984 में पेश आयल टोड़ी फाटक वाक़े जो न रुॻो असीर रहियो, पर मथसि सियासी सरगर्मियुनि जे करे बग़ावत जे मुक़दमनि समेत केतिरा ई केस पिणु दाख़िल थिया, जंहिं सबबि वॾो अरसो रूपोशी में पिणु गुज़ारियाईं। रूपोशी जे उन अरसे दौरान संदसि वालिद जो लाॾाणो थी वियो ऐं वालिद जो आख़िरी दीदार न करे सघियो। सियासी जदोजहद दौरान लॻभॻि 3 साल जेल यात्रा बि कयाईं। बीजल सिंधी सियासी जदोजहद में जीए सिंध लतीफ़ संगत, जसाफ़, जीए सिंध तहरीक, जीए सिंध मुहाज़, जीए सिंध पोरिद संगत ऐं जीए सिंध क़ौमी मुहाज़ सां सलाहड़ रहियो। उनखां अलावा शुगर मिल्स लेबर यूनियन में बि सरगर्म किरदारु अदा कयाईं। सिंध आबादगार शुगर मिल टंडे मोहम्मद ख़ान जी मज़दूर यूनियन जो सदर रहियो। मौसीक़ी जे हवाले सां संदसि 10 डज़न खां मथे वीडियो केस्टूं, हिकु ऑडियो ऐं हिकु वीडियो सीडीज़ रिलीज़ थी चुकियूं आहिनि। खुन टंडे मोहम्मद ख़ान में मारवी आर्ट म्यूज़िकल एकेडमी पिणु क़ाइमु कई। थोरी सही पर शाइरी बि सरजाई। कैंसर जे मूज़ी मर्ज़ सां झेड़ींदे सिंध जो ही क़ौमी कलाकार 24 अगस्त 2024 छंछर जी सुबुह जो टंडे मोहम्मद ख़ान जी ख़ानगी अस्पताल में साह जूं आख़िरियूं हिरगियूं भरे हमेशह लाइ मोकिलाए वियो। हुन पोयां हिकु बेवा ऐं 2 फ़र्ज़ंद सोगवार छॾिया आहिनि। संदन फ़र्ज़ंदनि में सूफ़ी हामिद ऐं सूफ़ी साजिद शामिल आहिनि। बीजल सिंधी जो मढ़ टंडे मोहम्मद ख़ान जे पुराणे बस स्टॉप लॻ सिजावल रोड वटां खणी पीर शारफ़ू कब्रिस्तान में मिठी माव हवाले कयो वियो। तोड़ जो हूअ हाणे विछोड़ जो फलाप रही वियो आहे, पर हू पंहिंजे आवाज़ में हमेशह ज़िंदा रहंदो। गुलशन जो ख़ज़ाउन खां पुछी ॾिस, कंहिं कूमल जे अदाउन जो निगाहुनि खां पुछी ॾिस, लाशन जे फड़ियल बू जो चिताउन खां पुछी ॾिस। अॼु कूंज काई खुरकी ऐं यादि तुंहिंजी आई, कुझु लुढ़क अखड़ियनि में चपड़नि ते मुर्ग आई। अॼु कूंज काई खुरकी ऐं यादि तुंहिंजी आई, कुझु लुढ़क अखड़ियनि में चपड़नि ते मुर्ग आई। अॼु कूंज काई खुरकी दिल जे
दिल जे सराहे में को काफ़िलो लथो आ। अज दिल जे सराहे में को काफ़िलो लथो आ। केॾा दिया बरन खां केॾी हित आ सुहाई। अज गूंज काई कुल्फी ऐं याद तुंहिंजी आई। कुछ लुढ़क अखड़ियन में चपड़न ते मुल्क आई। अज गूंज काई कुल्फी चंद चढ़िया खावन जा गुल बखड़िया। चेहरन जा चंद चढ़िया खावन जा गुल बखड़िया। चेहरन जा चंद चढ़िया घावन जा गुल बखलिया। आ शहर दिल में केडी खुशबू ऐं रोशनाई। अज गूंज काई कुल्फी ऐं याद तुंहिंजी आई। कुछ लुढ़क अखड़ियन में चपड़न ते मुल्क आई। अज गूंज काई कुल्फी बसी थो दिल में सदा रही थो। ओ यार किथ बसी थो दिल में सदा रही थो। ओ यार किथ बसी थो दिल में सदा रही थो। तो के मुँह बोलो सूरत नजर जाई। अज गूंज काई कुल्फी ऐं याद तुंहिंजी आई। कुछ लुढ़क अखड़ियन में चपड़न ते मुल्क आई। अज गूंज काई कुल्फी तारा बाप झलकन। गह जो आहे सागर तारा बाप झलकन। गह जो आहे सागर तारा बाप झलकन। तो सूरत नजर जाई। अज गूंज काई कुल्फी ऐं याद तुंहिंजी आई। कुछ लुढ़क अखड़ियन में चपड़न ते मुल्क
असीं अवंजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं बीजल सिंधी जे ख़ूबसूरत आवाज़ में ख़ूबसूरत गीत। अवीं ॿुधी रहिया आहियो प्रोग्राम सोच वीचार। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन जे हिन प्रोग्राम सोच वीचार में आऊं अव्हां जो मेज़बान आहियां हबीब लगारी। असीं नामियारे रागी बीजल सिंधी खे भेटाउनि जा गुलाब पेश करे रहिया आहियूं। वर्ल्ड सिंधी कांग्रेस बीजल सिंधीअ जे विछोड़े ते सॼी सिंध ऐं संदसि ख़ानदान सां तजिद कंदे पंहिंजे जारी कयल बयान में बीजल सिंधी जे लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जी चेयरमैन डॉक्टर रुबीना शेख पंहिंजे जारी कयल बयान में चयो त बीजल सिंधी सिंधी क़ौम जो अनमोल हीरो हुयो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे सेक्रेटरी डॉक्टर लखूअ लोहाणे पंहिंजे बयान में चयो त बीजल सिंधी सिंध ऐं सेद सां पंहिंजे आख़िरी पछाण ते गैर मशरूत ऐं लाज़वाल इश्क खे निभायो। डॉक्टर हिदायत भुट्टे जो चवणु हो त बीजल सिंधी पंहिंजे सुरीले ऐं सोज़ भरे आवाज़ में सिंधु देश जी धरती तोते पंहिंजो सीस निमाया, मिटी माथे लाया ऐं ॿिया क़ौमी गीत ॻाए क़ौम में विलविलो पैदा कयो। वर्ल्ड सिंधी कांग्रेस पंहिंजे जारी कयल बयान में चयो त बीजल सिंधी सिंध जे क़ौमी तराने सां क़ौमी कारकुननि जे दिलनि खे पंहिंजे मधुर आवाज़ सां गरमायो। सिंध जो क़ौमी रागी बीजल सिंधी अॼु असांखां जिस्मानी तौरु ज़रूरु विछड़ियो आहे, पर संदसि सिंध धरती सां उतां इश्क ईमान जी पुख़्तगी संदसि पुरसोज़ आवाज़ में ॻायल क़ौमी गीत हर सिंधी ऐं सिंध जे चाहींदड़नि जे दिलनि ऐं दिमाग़ ते सदाईं नक्श रहंदा। वर्ल्ड सिंधी कांग्रेस बीजल सिंधीअ जी क़ौमी जदोजहद खे सलाम पेश करे थी ऐं संदसि विछोड़े ते संदसि ख़ानदान ऐं सिंध सां ताज़ियत करे थी। शाहनवाज़ ख़ासकेली लिखियो, सॼी सिंध जदोजहद जेल थाणा रुपोशूं हर प्रोग्राम में पहुची राग वसीले क़ौमी पैगाम पहुचाइण ताईं पंहिंजी धरती ऐं माण्हुनि सां कमिटमेंट ज़मानो खे न तब्दील न करे सघियो। संदन कच्छ में नज़रियाती हड़ जंहिंखे खणी झरझंग सफ़र कयाई, न लग्ज़री ख़्वाहिशूं न मंडी में लॻंदड़ वाघ खेसि मुतासिर करे सघिया। इश्क जो सफ़र हो जेको इख़्तिताम थियो। बीजल सिंधी जहिड़ा गैर मामूली माण्हू तमामु घटि पैदा थींदा आहिनि। अहिड़नि आशिक़नि लाइ लतीफ़ चयो आहे त पाहे पाखी पटड़ी पिरीअ साण पियां। नेमत खोड़े लिखियो, सैद जी सालगिरह हुजे या वरसी, सन में सभ खां वधीक सुरूर ॾींदड़ लम्हो उहो हूंदो हो जॾहिं बीजल सिंधी अयाज़ जो ही गीत झुंगारींदो हो, जंहिंखे जीअं सिंध जा सभु कारकुन अॻुवाण सिंध जो क़ौमी तरानो चवंदा आहिनि। ॿुधो अथमि त साईं जी एम सैद पाण बि उन गीत जे क़ौमी तराने तौरु मंज़ूरी ॾिनी हुई। इरफान बुघे लिखियो, सिंध मुर्के पई संदसि सुञाणप त हो, पर संदसि किरदारु उन गीत जी अर्पना खां बि घणो मथां हो, छाकाणि त हुन समूरी ज़िंदगी पंहिंजे वतन ख़ातिर भोगनाऊं भोगियूं ऐं मुसीबतूं सठियूं। गुज़िरियल साल फेबरवरी में सियारे जे पिछाड़कनि ॾींहंनि दौरान काज़ी शम्स बांभण सां गॾु साणसि पहिरीं आख़िरी मुलाक़ात में हू असांखे पंहिंजो भोगनाऊं मुर्कंदे मुर्कंदे ॿुधाईंदो रहियो। सख़्तु गुरबत ऐं परेशानियुनि बावजूदि हू हिकु लम्हे लाइ बि मायूस न लॻो। हुन न रुॻो सिंध खे गीत अर्पिया, पर पंहिंजे वतन खे पंहिंजो वजूद ई अर्पे छॾियो हो। रब साईं दर दुआ आहे त बाज़ारो धणी संदसि मग़फ़िरत फ़रमाए। एहसास मीरल लिखे थो, ज़िंदगी जो सफ़र रेल गाॾी जियां आई टेशन विछोड़े जी घंटी वॻी, सिंध जो आशिक़ सिंध मुर्के पई। जहिड़नि लफ़्ज़नि वसीले ॾेह तोड़े परॾेह में पंहिंजे मधुर आवाज़ सां सुञाणप रखंदड़ इनकलाबी क़ौमी रागी ज़िंदगी जे आख़िरी ॾींहंनि में काफ़ी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾींदड़ बीजल सिंधी हमेशह लाइ विछड़ी वियो, पर संदसि लाज़वाल आवाज़ धरती जे दगनि में रहंदे दुनिया ताईं गूंजंदो रहंदो। ॾुख जी हिन घड़ी में संदसि चाहींदड़ ऐं अज़ीज़नि सां ताज़ियत कंदे ॾुख जो इज़हार कजे थो। सिंधी अदबी संगत हैदराबाद जे मरकज़ी सेक्रेटरी जनरल नूर चाकराणी, जॉइंट सेक्रेटरी एहसास मीरल, ख़ालदा मुनीर, शबीर सियाल, अयाज़ लतीफ़ दाए ऐं मीर हसन मरी पंहिंजे हिकु गॾियल बयान में
सिंध जे सगारे क़ौमी कलाकार ऐं धरती जे जाखोड़ी फरज़ंद सूफ़ी ख़ालिद महमूद ख़ासकेली उर्फ़ बीजल सिंधी जे अब्दी विछोड़े ते गहरे ॾुख जो इज़हार कंदे चयो आहे त कंहिं बि क़ौमी कलाकार जो मौत पूरे देश ऐं धरती जो नाक़ाबिले तलाफ़ी नुक़सानु हूंदो आहे। अहिड़ी तरह बीजल सिंधी जहिड़ो क़ौमी कलाकार सदियुनि बाद जनम वठंदो आहे, जंहिं सिंध जे सूफ़ी शाइरनि सां गॾु जदीद शाइरी खे पंहिंजे आफ़ाक़ी आवाज़ सां अमर करे छॾियो। बीजल सिंधीअ सिंध धरतीअ जे सुॾकनि ऐं लुड़कनि जो आवाज़ु हुयो। संदसि ॻायल गीत सिंध जे दर्दनि जूं दाहूं आहिनि। उहो सिर्फ़ु क़ौमी रागी न हो, पर उन्हनि सां गॾु क़ौमी कारकुन पिणु हो, जेको न सिर्फ़ु 1984 में टोड़ी फाटक जे अलमनाक वाक़े में असीर रहियो, पर उन्हनि सां गॾु सियासी सरगर्मियुनि जे करे हुन जे मथां केतिरा ई केस दाख़िल कया विया। हुन सिंध आबादगार शुगर मिल जे पुरितनि जी यूनियन जे सदर जी हैसियत में पिणु जाखोड़ कई ऐं टंडे मोहम्मद ख़ान में मारे म्यूज़िकल आर्ट अकेडमी क़ाइमु करे सिहतमंद मौसीक़ी खे हाथी ॾिनाई। बीजल सिंध जो क़ौमी असासो हो। साईं जीएम सेद सभिनी क़ौमप्रस्त अॻवाननि सां संदसि वेझड़ाई रही। सिंधी अदबी संगत पारां बीजल सिंधी जे विछोड़े ते 3 ॾींहनि जे सोग जो ऐलान कंदे संगत जे सभिनी शाखनि खे तर्जती मेड़ाका मुनक़िद करण जी हिदायत कजे थी। जसवंत राठौड़ लिखियो, पाण चाहियूं था पंहिंजे भरे भाग में पंहिंजी हाजत ऐं पंहिंजी हुक्मरानी हुजे। बीजल सिंधी सिंध जो सदाहयात किरदारु आहे। बीजल पंहिंजे सुरीले आवाज़ वसीले दुनिया जी कुंड कुड़िछ में ग़ुलाम क़ौम जो क़ौमी तरानो पढ़ियो। हिकु ग़ुलाम क़ौम जे फ़र्द लाइ उनखां मथे कहिड़ो ख़िराज हूंदो। जॾहिं वतन आज़ादु थींदो, उन में पहिरीं सुबुह जो तरानो बि बीजल जे आवाज़ में हूंदो। निसार खोखर लिखियो, सुञातई न साइल ख़ुदा ख़ुशि रखई, वञूं था करे देस तोखे दुआ। सिंध वतन जे सुरीले रागी बीजल सिंधी खे अलविदा। अहिड़ा हीरा हिन बेहस समाज में पैदा ई छो था थियनि, जिते अहिड़ा तख़लीकार इहो चवंदे गुज़ारे वञनि त टिड़ियासी दामन सहरा में ख़ुशबू ई अजाई वई। वसीम नवाज़ ज़ोर लिखियो, हिकु आशिक़ वटि ख़्वाबनि खां सवाइ ॿियो छा हूंदो। बीजल सिंधी बि सिंध जो आशिक़ हो। बीजल जे अखियुनि में सिंध वतन जी आज़ादी जा ख़्वाब हुआ। ए मुंहिंजा देशवासियो, अॼु उहे अखियूं पाण खां मोकिलाए वियूं आहिनि, पर यादि रखिजो त बीजल उहो ख़्वाब पाण खे ॾेई वियो आहे। अचो त हिन ख़्वाब खे हक़ीक़त में तब्दील करण लाइ जदोजहद करियूं। जला वतन जला वतन मासूम राम जला वतन जला वतन रोज को ज़हज़ियां जियां मरा जियां जला बुढ़ा तरा बुढ़ा जा जदी बजा उझा बरा उझा उझा तले बते संगियल सर बदन जला वतन जला वतन जला वतन नम जो
जो जन ही मारवा नमो जो जन मकानवा नमो जो जन ही नगरिया नमो जो आशतानवा जन हुजा तारीख हुजे माना सजो मेरो कफन जलावतुन जलावतुन मानी राम राम जलावतुन जलावतुन जमु जमु वही कसी तैमूर कजो कसम नस मजा नाम्यारे शायर डॉक्टर आकाश अंसारी लिखियो सिर जी सेन हणी ॾिस चारण बीजल थी बिहार 1977 में जॾहिं आऊं लियाकत मेडिकल कॉलेज में पढ़ंदोसि तॾहिं जीए सिंध जसाफ पारां जशन लतीफ़ जे प्रोग्राम में पहिरियों भेरो बीजल सिंधी जे पुरसोज़ आवाज़ में मुंहिंजो गीत कीअं रहां जलावतन ॿुधमि त मुंहिंजा लिंग कांडार जी विया। पंहिंजे वतन में जलावतनी जे जंहिं अहसास सां मूं इहो गीत लिखियो हो बीजल जे आवाज़ में हूबहू उहो दर्द महसूसु कयमि। उन वक़्तु लॻमि त जेकॾहिं मुंहिंजे उन शहर जे दर्द जी हक़ीक़ी रूह खे कंहिं सम्झो आहे त उहो बीजल ई आहे। स्टेज तां लही गहरे प्यार ऐं पाबो सां अची मूंसां मिलियो त खेसि भाकुर में भरे केतिरी देरि ताईं पंहिंजनि अखियुनि जा ॻोढ़ा उघंदो रहियुसि। उन महल ई खेसि चयमि त बीजल इहो गीत मूं तोखे अर्पियो त वरी ॿीहर ख़ुशीअ में भाकुर भरे वरिताईं। पोइ जॾहिं बि दिलि ते का मायूसी छांइबी हुई त फ़ोन ते खेसि उहो गीत झुंगारण जी गुज़ारिश कंदो हुउसि त पंहिंजे दर्दीले आवाज़ में ॿुधाए सभई दर्द दूर करे छॾींदो हो। गुज़िरियल केतिरनि महीननि खां कैंसर जे मुज़ी मर्ज़ सां झेड़ण ऐं हीणाई हूंदे बि जॾहिं हुनखे कुझु ॿुधाइण लाइ चवंदो हुउसि त संदसि आवाज़ में अलाए कहिड़ो विलविलो अची वेंदो हो जो लॻंदो हो त हुनजो आवाज़ ऐं दर्द अॼु बि जवान आहे। ऐं वरी जॾहिं अयाज़ जो गीत सिंधू देश जी धरती तो ते पंहिंजो सीस निवायां मिटी माथे लायां त वेतर वजूद में वढ विझी छॾींदो। अॼु उहो बीजल जेतोणीक असां खां मोकिलाए वञी पंहिंजी धरती माता जे हंज में आरामी थियो आहे पर संदसि लाज़वाल आवाज़ ज़माननि ताईं सिंध जे फिज़ा में गूंजंदो रहंदो। अलविदा ए सिंध जा सुरीला ऐं सपूत बीजल चारण तुंहिंजे चिंग जो अजब आहे में ई त हणी उभो हथनि सी जेरो रखे जी राति मुंहिंजो री काटियो तो कुमाच सी। अली नवाज़ ॾाहिरी लिखियो सदियूं अॻु हिकु बीजल हुयो जंहिं पंहिंजे तंदनि जी तवार सां राजा राय ॾिया जहिड़े हाकारी हुकुमरान जो छट पट सां हणी राजा खे पंहिंजो कंध कुरण खां कुरण ते मजबूर करे छॾियो हो। हिकु जदीद सिंध जो बीजल हो जंहिंजे सुरनि जे सदाउनि ते सिंध जो क़ौमी कारकुन लॾो पंहिंजा कंध कुरण खां कुराइण खां वठी चचरजण ताईं बि हर वक़्तु तयारु रहियो। जंहिंजे सुरनि जूं सदियूं वॾा वॾा आलिम स्कॉलर आशिक ॾाहा शाइर अदीब इनकलाबी तोड़े वक़्त जा जाम सादिक जहिड़ा हाकारा हुकुमरान बि एतिरामनि पेरनि भर बिही कंध निमाए ॿुधण ते मजबूर थींदा हुआ। उहो बीजल सिंधी जेको सिंध ऐं फ़िक्र सैद जो आशिक क़ौमी रागी ऐं क़ौमी कारकुन हो। हूअ सिंध जे दर्दन जी सदा जो अनोखो अंदाज़ हो। इश्क़ सिंध जो आवाज़ हो। हुन अयाज़ जी उन तख़्युल खे सिंध जे क़ौमी तराने में तब्दील करे जंहिं अंदाज़ जंहिं दिलि जे हुज़ूर जंहिं धुन सां तरतीब ॾेई ॻायो उहो संदसि इश्क़ हुनजी सदियुनि ताईं सुञाणप बणिजी रहंदो। बीजल सिंधी जे विछोड़े ते संदसि ॾुखोयल ख़ानदान तोड़े साणसि प्यार कंदड़ दिली दोस्तनि ऐं सिंध जे क़ौमी शऊर सां ताज़ियत कजे थी। अज़ीज़ सोलंगी लिखियो ॾियाचन ॾिनी पुठ बीजल सिंध खे पंहिंजो सिर दान ॾेई हलियो वियो। यूसुफ सारंग लिखियो वियो वणचारो ओहरी
मुंहिंजे मुल्क सिंध जे बीजल तारीख़ी वतन सिंध ऐं साईं जीएम सैद जे आशिक़ बीजल सिंधी जो विछोड़ो सिंध जे क़ौमी शऊर लाइ कंहिं सदमे खां घटि नाहे। सिंधी अदबी संगत टंडे मोहम्मद ख़ान जे ज़िले राब्ता सेक्रेटरी आज़म भट्टी, शाख टंडे मोहम्मद ख़ान जे सेक्रेटरी एजाज़ अली जसकाणी, गुल ख़ासकेली, मोहम्मद अशरफ सठियो, आशिक़ अली गाहो, आगा जन आगा, डॉक्टर जमाल नासिर सोलंकी, रफ़ीकास लगारी, शाख आबादगार जे सेक्रेटरी सैयद असलम शाह, काउंसलर लालन सठियो, शाख बुलड़ी शाह करीम जे सेक्रेटरी उस्मान पहवर, काउंसलर अब्दुल ख़ालिक नास मेमण ऐं ॿियनि। सिंध जे क़ौमी कलाकार बीजल सिंधी जे विछोड़े ते गहरे ॾुख ऐं ग़म जो इज़हार कंदे चयो आहे त बीजल सिंधी सिंध में क़ौमी शौर जे फैलाव वारे सफ़र में पंहिंजी कला वसीले बहितरीनु किरदारु अदा कयो। सिंध लखे दिलनि में क़ौमी जज़्बे जी लहर पखेड़ींदड़ बीजल सिंधी जी आवाज़ खां हमेशह हमेशह लाइ महरूम थी वई। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा, सदा देस परदेस सारा वसन, कॾहिं सींध सिंधी न मेरी थे, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाए अचनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां, छा लिखी, छा लिखां। सिंध मुंहिंजी अमां, दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो। सिंध मुंहिंजी अमां सूंह तुंहिंजी मथां छा लिखी, छा लिखां। सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिश्वरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शौरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिकु मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर, ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं खुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए।